दादूमा ख़बर इंदालुत ए सेक्शन थाने जी हद सूमर मेमण मौला लग शाहजहान पार्क वटां सजा दबड़ो जे घर मां ॾींहं ॾिठे नामालूम चोर घर में दाख़िल थी पैसा सोन ऐं ॿियो क़ीमती सामान ॿुहारे विया। सजा दबड़ो मीडिया खे ॿुधाईंदे चयो त असांजे पाड़े जो बिजली जो ट्रांसफार्मर गुज़िरियल 4-5 ॾींहंनि खां ख़राब आहे। गर्मी तमामु घणी आहे। मां बचड़ा अज़ीज़नि ॾांहुं रिक्शा करे छॾे मोटी आयसि त ॾिठमि त चोर भित टिपी दरी खां घर में दाख़िल थिया आहिनि। सोन पैसा ऐं ॿियो केतिरो ई क़ीमती सामान नामालूम चोर खणी विया हुआ। घर जो समूरो सामान हेठि ज़मीन ते किरियो वखेरो पियो हो। असीं शहरी महफ़ूज़ न रहिया आहियूं। मुतासिर एसएसपी दादू खां मुतालबो कयो त मुंहिंजी चोरी वापसि कराए ॾिनी वञे ऐं असांजी जान ऐं माल जो तहफ़ुज़ यकीनी बणायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।